केमिस्ट्री क्लास ॾहों बाब चौथों सबक चोॾहों समाज साइंस ऐं टेक्नोलॉजी सोसाइटी साइंस एंड टेक्नोलॉजी आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे समाज साइंस ऐं टेक्नोलॉजी कमर्शियल यूज़िस ऑफ एंजाइम्स on a commercial basis तिजारती बुनियादनि ते enzymes are used for a variety of applications enzymes खे मुख़्तलिफ़ कमेकारे कतबादो वञे थो The following are some examples of enzymes and their uses in industry. हेठि कुझु enzymes ऐं उन्हनि जा सनअतुनि में इस्तेमाल ॾिनल आहिनि. Commercially, yeast enzymes are utilized in the fermentation of molasses and starch to make alcohol ethanol. सनअत जे अंदरि तिजारती बुनियादनि ते यीस्ट एंजाइम खे गुड़ ऐं स्टार्च जी फर्मेंटेशन कराए अल्कोहल उन मां तयारु कयो वेंदो आहे. Perhaps the foremost obvious use for enzymes in business is the production of cheese, bread and alcohol. शायदि तारीख़ में जेकॾहिं ॾिसिजे त एंजाइम्स जो तिजारती बुनियादनि ते पहिरियों इस्तेमालु पिणु अल्कोहल, ब्रेड ऐं चीज़ वग़ैरह जी तयारीअ वारो आहे. Diastase, invertase and zymase are the enzymes in question. जॾहिं त कुझु एंजाइम्स अहिड़ा आहिनि जीअं डायस्टेज आहे या इन्वर्टेज आहे ऐं ज़ाइमेज आहे उन्हनि जो इस्तेमालु जेको आहे उहो अञा ताईं सवालिया आहे. यीस्ट कंटेन्स एन एंजाइम कॉल्ड ज़ाइमेज. यीस्ट जे अंदरि हिकिड़ो एंजाइम मौजूदु हूंदो आहे जंहिंखे ज़ाइमेज सॾियूं था. Zymase catalyzes the breakdown of glucose to produce ethanol and carbon dioxide. चयो वञे थो त ज़ाइमेज जेको आहे उहो ग्लूकोज़ जी भञिड़ा करे उन मंझां इथनोल ऐं कार्बन डाइऑक्साइड पैदा कंदो आहे. ईअं ई वरी इन्वर्टेज आहे या ज़ाइमेज आहे उहे पिणु मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स खे हाइड्रोलाइज़ कराईंदा आहिनि उन्हनि खे टोड़ींदा आहिनि ऐं उन्हनि मंझां ॿियूं असांजे कम वारियूं जेके शयूं आहिनि उहे पैदा कंदा आहिनि. Detergents include microbial enzymes, powder or liquid. Microbial enzymes detergents तैयार करण में पिणु कमु अचनि था. Lipases are enzymes that break down fats into more water soluble molecules. Lipase उहो एंजाइम आहे जेको फैट्स ते कमु कंदो आहे ऐं चर्बीअ खे नंढनि मॉलिक्यूलनि में टोड़ींदो आहे जेके वरी पाणीअ में ॻरी सघनि था. हूअं फैट वाटर रिपेलेंट आहे पर लीपेज एंजाइम्स छा कंदो हिन चर्बीअ खे टोड़े वाटर सॉल्युबल मॉलिक्यूल्स में तब्दील करे छॾींदो आहे. अमाइलेज स्टार्च बेस्ड स्टेन रिमूवर हूंदो आहे. यानी जेके निशास्ते जा दाग थियनि था उन्हनि खे हटाइण में अमाइलेज जो अहम किरदारु आहे. Cellulase breaks down cellulose into glucose, which is a water soluble substance. Cellulase उहो एंजाइम आहे जेको सेल्यूलोज ते कमु कंदो आहे ऐं सेल्यूलोज खे ग्लूकोज में तब्दील करे छॾींदो आहे. इहो ग्लूकोज वरी वाटर सॉल्युबल पाण हिकिड़ो सब्सटेंस आहे. Protein stains on garments are broken down by bacterial proteases. बैक्टीरिया जे अंदरि कुझु हिकिड़ा बैक्टीरिया थियनि था जिन जे अंदरि एंजाइम पैदा थींदो आहे प्रोटीएजिस. इहो प्रोटीएजिस प्रोटीन्स जा जेके दाग थियनि था कपिड़नि ते उन्हनि खे रिमूव करे छॾींदो आहे. As a result, enzyme-based detergents efficiently clean and eliminate all stains and grime. हाणे इन्हनि एंजाइम्स जो इहो किरदारु ॾिसी करे उन्हनि मंझां जेकी डिटर्जेंट्स तयारु थियनि था इहो सम्झी सघिजे थो त इहे डिटर्जेंट्स हर क़िस्म जे दाग वग़ैरह खे हटाइण में अहम किरदारु अदा कनि था. प्रोटीन ते कमु कंदड़ एंजाइम कहिड़ो आहे प्रोटीएसिस जेको प्रोटीन खे अमाइनो एसिड्स में टोड़ींदो. कार्बोहाइड्रेट्स वारो एंजाइम कार्बोहाइड्रेसिस सॾिबो आहे जेको कार्बोहाइड्रेट खे सिंपल शुगर्स में तब्दील कंदो. ऐं ईअं लिपिड्स ते कमु कंदड़ एंजाइम खे असां लीपेज सॾियूं था जेको लिपिड खे फैटी एसिड्स ऐं ग्लाइसरोल्स में टोड़े छॾींदो आहे. Fruit juices are purified with the help of enzymes. फ्रूटनि मंझां जूस जेके तयारु थियनि था उन्हनि खे प्यूरिफाई करण जे लाइ पिणु एंजाइम्स खां मदद वरिती वेंदी आहे. One of the main problems encountered in preparation of industrial processed fruit-based beverages is sometimes undesirable turbidity of the final product.
सनतुनि जे अंदरि जेकी फ्रूटनि मां जा जूस तयारु थियनि था ऐं दॿनि में बंदि थी करे कैन में बंदि थी करे असां ताईं पहुचंदा आहिनि, उन्हनि में हिकिड़ो आम मसालो थींदो आहे त उन्हनि जे अंदरि हिकिड़े क़िस्म जी टर्बिडिटी, हिकिड़े क़िस्म जी मेराण शामिल थी वेंदी आहे. Immediate turbidity in freshly produced juice is led by suspension of polysaccharide particulates, pectin, cellulose, hemicellulose, starch, and lignin arising from the primary and inner cell wall. छा थींदो आहे त जॾहिं फ्रेश फ्रूट खणी करे उन्हनि मंझां जॾहिं रस कढी वेंदी आहे त उन रस सां गॾोगॾु कुझु पोलीसेकेराइड जा ज़रा, मिसाल जे तौर ते पेक्टिन, सेल्यूलोज या हेमीसेल्यूलोज, स्टार्च या लिग्निन जेके आहिनि उहे पिणु प्राइमरी ऐं इनर सेल वाल मंझां उन जूस सां गॾु निकिरी करे जूस में शामिल थी वेंदा आहिनि ऐं उनजे करे उन में टर्बिडिटी, हिकिड़ी मेराण शामिल थी वेंदी आहे. पार्टिकुलरली पेक्टिन काज़िस टर्बिडिटी, ख़ासि तौर ते पेक्टिन जेका आहे अहिड़ी मेराण काज़ कराईंदी आहे. and undesired solid suspensions in fruit juices, ऐं फ्रूट जूसनि में हिकिड़ा अणवणंदड़ जेके आहिनि सॉलिड सस्पेंशन जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उहे शामिल करे छॾींदो आहे. And commercial production of fruit juices often utilizes pectinases to degrade and remove pectin. ऐं असां पोइ छा कंदा आहियूं त सनती तौर ते असां हिकिड़ो एंजाइम इस्तेमालु कंदा आहियूं पेक्टिनेज़. उन जो कमु इहो हूंदो आहे त इहो पेक्टिन जे करे जेका हिन में टर्बिडिटी पैदा थी आहे उन पेक्टिन खे रिमूव करे छॾींदो आहे. Hence, commercial pectinases enzyme play an important role in fruit juice technology and exert a favorable effect in improving the yield, clarity, and filterability of juice. सनत जे अंदरि पेक्टिनेज जो इहो अहम किरदारु आहे त उहो फ्रूट जूस खे साफ़ कंदो आहे, उनखे प्योर कंदो आहे ऐं उनखे फिल्ट्रेशन उनजी अहिड़ी करे छॾींदो आहे जो तव्हां ताईं उहो फ्रेश जूस साफ़ सुथरो पहुचंदो आहे. They are used in fruit that's been crushed such as grapes. Enzymes खे उन्हनि फ्रूटनि में बि इस्तेमालु थींदो आहे. मिसाल जे तौर ते अंगूर आहिनि, उहे जेके आहिनि सो चिथियल आहिनि ऐं उन्हनि मंझां हिकिड़ो जूस थो तयारु थिए त लाज़मी तौर ते उन रस सां गॾु अंगूरनि जा ज़रा शामिल उन में थी वेंदा. उन्हनि में पिणु अहिड़ा एंजाइम इस्तेमालु कया वेंदा आहिनि जेके उन्हनि ज़रड़नि खे रिमूव करे छॾनि. By eliminating suspended particles, the yield of the juice produced is increased. हाणे ये एंजाइम्स अंदरि जूस में जेकी सस्पेंडेड पार्टिकल्स आहिनि, जेके सॉलिड पार्टिकल्स आहिनि, उन्हनि खे जो रिमूव कंदा आहिनि त असां वटि जूस जो मिक़दार जेको आहे उहो वधीक थी वेंदो आहे ऐं उन जो कलर उहो बि ॾाढो ज़बरदस्त थी पवंदो आहे. अमाइलेज हिकिड़ो ॿियो एंजाइम आहे जेको ब्रेड जी सनत में इस्तेमालु थींदो आहे. Because they can increase the amount of starch in the flour. अमाइलेज खे ब्रेड सनत में इन लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे छो त उहो वञी करे निशास्ते जे मिक़दार खे ॿीणो टीणो करे छॾींदो आहे. Even they are capable of converting starch to sugary glucose syrup. अमाइलेज इन अहल पिणु आहे त उहो स्टार्च खे मिठाण में तब्दील करे छॾींदो. This may be used as a sweetener in cuisine. इनखे मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जे अंदरि मिठाण जे तौर ते बि इस्तेमालु करे सघिजे थो. As well as in the baking of bread. ऐं ब्रेड जे पचाइण में त इहो ख़ासि तौर ते इस्तेमालु थींदो आहे. मिसाल जे तौर ते अमाइलेज जेको वञी करे ब्रेड खे फंक्शन्स ॾींदो, उन में वञी करे उनजो जेको अटे जो मिक़दार आहे उनखे उहो ॿीणो टीणो करे छॾींदो आहे ऐं उनजो कलर ऐं उनजी जेका टेक्सचर आहे, उनजो जेको लुक आहे ब्रेड जो, उनखे उहो ख़ूबसूरत बणाईंदो आहे. उनजी शेल्फ लाइफ में पिणु इज़ाफ़ो कंदो आहे. मिसाल जे तौर ते ॾिसो, हिकिड़े पासे खां फंगल अल्फा अमाइलेज हिन ब्रेड में इस्तेमालु थियल आहे ऐं हिन में फंगल अल्फा अमाइलेज इस्तेमालु न आहे थियल, त हीअ ॾिसो असांखे मिक़दार में घटि थी नज़र अचे ऐं हीअ जेका आहे उहा मिक़दार में असांखे घणी नज़र अचे थी. ॿिए पासे खां टेक्सचर जो जेको मिसाल आहे त तव्हां ॾिसो त जंहिं ब्रेड में माल्टोजिनिक अमाइलेज इस्तेमालु थियल आहे एंजाइम, उनखे ॾिसो त उहा ॾिसण में तव्हांखे साफ़ सुथरी ऐं सिहतमंद नज़र अचे थी ऐं ॿिए पासे खां हू ॾिसो त उहा तव्हांखे टुटल फुटल नज़र ईंदी आहे. The lactase enzyme is used to make ice cream sweeter. Lactase enzyme खे वरी आइसक्रीमुनि जे लाइ इस्तेमालु कबो आहे त जीअं उन्हनि खे मिठो करे सघे. Lactose is broken down in milk to galactose and glucose. खीर जे अंदरि लेक्टोज़ खे ही एंजाइम गैलेक्टोज़ ऐं ग्लूकोज़ में तब्दील करे छॾींदा आहिनि. Both of which are sweeter than lactose. ऐं इहे ॿई प्रोडक्ट जेको गैलेक्टोज़ ऐं ग्लूकोज़ आहे उहे लेक्टोज़ खां वधीक मिठा हूंदा आहिनि. What is the function of enzyme lactase? लैक्टेज़ जेको एंजाइम आहे उन जो आइसक्रीमुनि में जो मिठाण जे तौर ते इस्तेमालु थिए थो त उन जो कमु कहिड़ो आहे?
Lactase breaks down milk sugar into simpler forms that can then be absorbed into the bloodstream. Lactase छा कंदो आहे त खीर जे अंदरि जेका शुगर मौजूदु आहे जंहिंखे असां लैक्टोज़ था चऊं उनखे सिंपलर फॉर्म्स में टोड़े छॾींदो आहे जेके असांजी ब्लड स्ट्रीम में जज़ब थी वेंदियूं आहिनि। हाणे उहे असांजूं जेके सिंपलर शुगर्स आहिनि जंहिंमें लैक्टेज़ लैक्टोज़ खे टोड़े छॾे थो उहे हिकिड़ो ग्लूकोज़ आहे ॿियो गैलेक्टोज़ ऐं तव्हांखे ख़बर आहे त ग्लूकोज़ ऐं गैलेक्टोज़ जेके आहिनि उहे पंहिंजे ज़ाइके में मिठा थींदा आहिनि ऐं वाटर सॉल्युबल थींदा आहिनि। Enzymes are used in the dairy sector to make cheeses, yogurt, and other dairy products, while others are employed to improve the texture or flavor of the product. खोड़ सारा एंजाइम्स पनीर ॾही ऐं अहिड़ियुनि ॿियनि शयुनि ठाहिण जे कमु अचनि था ऐं खोड़ वरी अहिड़ा बि आहिनि जेके इन्हनि ई प्रोडक्ट्स जी फ्लेवर खे ऐं उन जे टेक्सचर खे इम्प्रूव करण जे लाइ कमु ईंदा आहिनि। मिसाल जे तौर ते फूड प्रोसेसिंग में डेयरी इंडस्ट्री खे तव्हां ॾिसो त हुन में एंजाइम्स आहिनि असांजा काइमोसिन आहे लिपेसिस आहे ऐं असांजो लैक्टेज़ आहे इहे सभई पनीर ठाहिण में कमु अचनि था या वरी इहे लैक्टोज़ खे ग्लूकोज़ में ऐं गैलेक्टोज़ में टोड़ण जे लाइ कमु ईंदा आहिनि जीअं लैक्टेज़ जो असां मिसाल पढ़ियोसीं ईअं बेकिंग इंडस्ट्रीज़ में पिणु अल्फा अमाइलेज़ आहे असांजो लिपेसिस आहिनि प्रोटीएसिस आहिनि उहे पिणु असां बेकिंग इंडस्ट्री में इस्तेमालु कंदा आहियूं। प्रोटीएसिस जो इस्तेमालु आहे त उहे अटे जे अंदरि जेको प्रोटीन जो मिक़दारु आहे उनखे घटि करण जे लाइ कमु ईंदा आहिनि। असांजो जेको लेक्चर सोसाइटी टेक्नोलॉजी एंड साइंस हिते पुॼाणी ते पहुचे थो वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।